मटियारी वेझो शाहपुर दरपुर थाने जी हद पलीजाणी स्टेशन समेत मटियारी ज़िले में बदअमनी ऐं मंशियात जे सरेआम विकिणे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ॾिनल सॾ ते सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि पुलिस जे रिवायती सुस्ती ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे एतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हयो। एसटीपी अॻवान ऐं शहरी पलीजाणी शहर मुकमल तौर ते बंदि करे शहर जे मुख्य चौराहे मुर्तज़ा चौक ते धरणो हणी वेही रहिया। एहतजाज कंदड़ एसटीपी अॻवान ॼाम शौकत अबड़ो, मोहम्मद अली अबड़ो, हाजी मूसो लड़कू, आसिफ लड़कू, पलियो लड़कू, मुमताज़ लड़कू, समाजी अॻवान इरशाद शाह बुखारी ऐं ॿियनि जो चवणु आहे त शहर में चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस मंशियात बंदि कराइण ऐं चोरियुनि ते कंट्रोल करण में नाकाम थी वई आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में बिल्कुलु नाकाम बणियल आहे। पलीजाणी समेत मटियारी ज़िले जी अवाम सां नाइंसाफ़ी थी रही आहे। बदअमनी ऐं मंशियात ते कंट्रोल कराए थियल चोरियूं वापसि कराए शहरनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मटियारी एसएसपी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो।